رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد सूरतुल इखलास ये सूरत मक्के पाक में नाज़िल थी। इन सूरत के अंदर 4 आयतूं 15 कलमा 47 हरफ आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरू तो करियां सां नाले अल्लाह जे जो निहायत मेहरबान रहम वारो आहे। कुल हुव अल्लाहु अहद अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म करण फरमायो कुल हुव अल्लाहु अहद। चवे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह पाक हिकु आहे, अल्लाह हिकु आहे, अल्लाहु समद अल्लाह बेनियाज़ आहे। लम यलिद व लम यूलद न उन जो औलाद आहे न हू कंहिंजो औलाद आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद न को आहे उन जे बराबर को। तफसीर कबीर में इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि ऐं तफसीर अज़ीज़ी में शाह अब्दुल अज़ीज़ देहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखण फरमायो आहे त हीअ सूरत मुशरिकनि जे सुवाल जे जवाब में नाज़िल थी। मुशरिकनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त तूं असांजे इलाहनि यानी बुतनि खे कूड़ो थो चवें, भला तूं ॿुधाए त तुंहिंजो रब कहिड़ो आहे, सोन जो आहे या नऊज़ बिल्लाह चांदीअ जो या ज़बरजद जो ऐं खुदाई कंहिंजे मीरास मां मिली अथसि। उन्हनि मुशरिकनि जे सुवाल खे रद्द करण लाइ अल्लाह तबारक व तआला हीअ सूरत सबूरी नाज़िल फरमाई। इन सूरत जा घणा ई नाला सूरत तजरीद, सूरत तफरीद, सूरत तौहीद, सूरत नजात, सूरतुल विलायात, सूरत समद, सूरतुल मवऊदा। मुफ़स्सिरीन सगोरन एतिरा नाला हिन सूरत जा लिखण फरमाया आहिनि। अल्लाह पाक फरमाए तो कुल हुव अल्लाहु अहद। चवे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह ताला पंहिंजे कमाल ज़ात ऐं सिफ़तनि में हिकिड़ो ऐं यगानो आहे। ज़ात में वाजिबुल वजूद आहे। संदसि सिफ़तूं जीअं त क़दर इल्म वग़ैरह सभु क़दीम ऐं मुहीत आहिनि। उन वक़्त में तौहीद जा मुनकिर घणनि क़िस्मनि जा हुआ ऐं हींअर बि घणा ई क़िस्म आहिनि। जीअं अल्लाह पाक जे बारे में हज़ारे ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। हिकिड़ा वजूद जा इनकारी ऐं ॿिया वजूद जा मुनकिर, टियां सिफ़तुनि जा मुनकिर, चौथा इबादत में मुशरिक। उन्हनि सभिनी फ़िरक़नि जो ज़िद मथी आयत में कमाल बलागत सां कयो वियो आहे त अल्लाहु अहद अल्लाह ताला ज़ात तोड़े सिफ़त में हिकिड़ो आहे। अल्लाहु समद उहो अल्लाह पाक बेनियाज़ आहे, कंहिंजो बि मोहताज न आहे, सभु संदसि मोहताज आहिनि। मके जे मुशरिकनि खां वठी अॼु ॾींहं ताईं मुशरिक फिल इस्तिनानत
जे ज़बान सां चवनि था त ख़ुदा हिकिड़ो आहे, मगर इबादतूं वरी अलाह खे छॾे करे ॿियनि जूं कनि था। के बुतनि खे पूॼनि था, के कुबनि खे, के क़बरुनि ते नियाज़ बासूं वञी कनि था, ऐं अलाह खां सवाइ ॿियनि जे दरवाज़नि तां पंहिंजा मक़सद मुरादूं घुरनि था। उन्हनि जे रद लाइ अल्लाह तबारक व तआला ही आयत नाज़िल करणु फरमाई, अल्लाहु समद, काफ़ी आहे, यानी उहे पया जिन खां मुश्किल घुरनि, मदद घुरनि था, उन्हनि खे हाजत रवा ॼाणनि था, ते सभु मुहताज आहिनि, मगर बेइहतियाज, बेनियाज़, बेपरवाह हिकु अल्लाह ई आहे, ॿिया सभु संदसि मुहताज ऐं मख़लूक आहिनि। गोया कि क़ुल हुवल्लाहु अहद सूरत फातिहा जे जुमला इय्याक नअबुदु मां निस्बत रखे थो। इन में असां अल्लाह सां अहद कयूं था त ख़ासि तुंहिंजी इबादत कयूं था। रोज़ानो अलहम्दु शरीफ़ पढ़ूं था, निमाज़ में समूरनि रकातनि में अल्लाह सां इक़रार कयूं था त इय्याक नअबुदु, असां तुंहिंजी इबादत कयूं था, ॿिए कंहिंजी न। पोइ सजदे वारी इबादत बि अल्लाह जे लाइ, माल वारी इबादत बि अल्लाह जे लाइ, दुआ वारी इबादत रब खां घुरण इहा बि रब जी इबादत। मोमिन माण्हू समूरियूं इबादतुनि जा क़िस्म हिकिड़े अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कंदो। बाक़ी काफ़र, मुशरिक, मुनाफ़िक माण्हू इहे अल्लाह खे बि सॾींदा त ॿियनि खे बि सॾींदा। अॻिते अल्लाह पाक फरमाए, अल्लाहु समद, ॼण त इय्याक नस्तईन व इय्याक नस्तईन में दाख़िल आहे त अल्लाह साईं असां ख़ासि तोखां ई मदद घुरूं था, छो त मदद उहो ई करण वारो आहे। जेकॾहिं न मदद ॿियो को करे सघे हा मुश्किल जे अंदरि, त समूरा नबी अलाह खां उन्हनि घुरियो आहे। अलाह उन्हनि जूं ॻाल्हियूं क़ुर पाक में ज़िक्र करणु फरमायूं आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खे सॼो रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सानी अबुल बशर आहे। जॾहिं हुनखे क़ौम ईज़ायो, मदद रब खां घुरियईं, ऐं जॾहिं सफ़ा नाउमीद थियो पंहिंजे क़ौम मां, त उन्हनि जे तबाहीअ जे लाइ बि रब खे पुकारियईं। उनजे हथ में बि कुझु कोन हो जो हू पाण हुननि खे कुझु करे सघे हा, हथ सां इशारो करे हा या ॿियो कुझु करे हा। जीअं मुशरिकनि जा अक़ीदा ग़लति हूंदा आहिनि त बसि साईं पिटियो त हर उहा शइ तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। इन हुजां त नबी रब खे, नबियनि समूरनि अलाह खे पुकारियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे औलाद जी ज़रूरत पवे थी, अलाह खां घुरे थो। 80 साल उमिरि थी वई आहे। रब हबली मिनस सालिहीन, रब हबली मिनस सालिहीन। अलाह ॿ पुटड़ा अता कयसि। पोइ हमद बि रब जो कयईं, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। रब्बना इन्नका तअलमु मा नुख़्फ़ी व मा नुअलिनु व मा यख़्फ़ा अलल्लाहि मिन शैइन फ़िल अर्ज़ि वला फ़िस समाअ। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अलल किबरि इस्माईल व इसहाक़ इन्न रब्बी लसमीउद दुआ। सभु तारीफ़ अल्लाह जे लाइ आहे जंहिं पोड़प में मूंखे 2 पुटड़ा अता करणु फरमाया, इस्माईल ऐं इसहाक़। बेशक रब तूं ई ॿुधंदड़ आहीं दुआउनि खे। त हर हिकु नबी, हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम बीमारीअ जे वक़्त में पंहिंजे पाण खां मथे नबियनि खे कोन सॾियो, उन बि अलाह खे सॾियो। क़ुर में वाज़िह लॻो पियो आहे। व अयूब इज़ नादा, जॾहिं सॼो अयूब पंहिंजे परवरदिगार खे
तरब साईं हाणे मुंहिंजे मथां मुश्किल अची वई आहे जो मां बीमार पियो आहियां, मुंहिंजे ज़बान में हटक थी पई आहे बीमारी। तंहिंजे करे रब हाणे तूं ई शफ़ाअत फरमा, इन तकलीफ़ खे खोलण फरमा। अलाह जो हुकुम थियो त अयूब हाणिया तूं पंहिंजी खुड़ी इन ज़मीन ते हण, इन जाइ मां चश्मो ज़ाहिर थींदो, उन पाणीअ सां तूं वेंद। अलाह जी कुदरत, हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम खुड़ी हणन फरमाई, उतां पाणी निकितो, उन सां तड़के अलाह साईं शफ़ाअत फरमाई। त क़ुर पाक में असां सॼे जेकॾहिं मुतालो कंदासीं पढ़ंदासीं, ओ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं समूरनि नबियनि रब खे पुकारियो। तंहिंजे करे अलाह पाक हिन उम्मत खे सूरत फातिहा जे अंदरि अलहम्द शरीफ़ जे अंदरि इहो घुरणु सेखारियो त इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, असां तुंहिंजी बंदगी कयूं था ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था, ॿिए कंहिं खां न। जंग बदर जे मौक़े ते ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक खां मदद घुरी त मुंहिंजा रब करीम किन खे कपिड़ो बि सही सालिम कोन्हे सॼे बदन ते, हथियार बि कोन्हनि, घोड़ा बि कोन्हनि, 313 साहबी सगोरा सिपाही ई आहिनि ऐं ओॾो 1000 जो लश्कर हो। मुंहिंजा रब करीम जेकॾहिं ही शहीद थी विया त बाक़ी पोइ तुंहिंजे नाले वठण वारो केरु रहंदो। गिड़गिड़ायूं ॿाॾायूं रब करीम खे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ करणु फरमाए थो त साईं हाणे अलाह जी मदद ईंदी, काफ़ी आहे जेको तव्हां घुरियो आहे। अहिड़े क़िस्म जी इल्तिजा हज़रत अबू बकर साईं करणु फरमाई। इन मां मालूम थियो ॾुखे वक़्त में समूर नबियनि जे सरदार इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अल्लाह पाक खे सॼियो, अल्लाह जी मदद करणु फरमाई। 1000 मलाइकनि जो लश्कर आयो, ॿियो 1000 आयो, 3000 आया, 5000 लश्कर आयो, जंहिं जंग बदर में मुस्लमाननि जी अल्लाह जे हुकुम सां मदद कई। त अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ आहे, मदद जे लाइक़ उहो ई आहे। ॼण त इहो इय्याक नस्तईन में दाख़िल आहे। लम यलिद वलम यूलद, उहो अल्लाह अहिड़ो त पाक ऐं हुदूस खां आला आहे जो हुनजो औलाद आहे, न हुनजो औलाद आहे न की पाण कंहिंजो औलाद आहे। मतिलब त मखलूक न आहे, ख़ालिक़ आहे, कंहिंखे ॼणियो न अथसि, न कंहिं हुनखे ॼणियो आहे। मके जा मुशरिक के अहिड़ा बि हूंदा हुआ जो चवंदा हुआ त मलाइक अल्लाह जूं धीअर आहिनि, ऐं नसारा चवंदा हुआ त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदा जो पुटु आहे, ऐं यहूदियुनि जो एतिक़ाद हो त हज़रत उज़ैर ख़ुदा जो पुटु आहे। हुनजे रद लाइ उहा हिकु ई आयत बस आहे त अव्हां सरासर ग़लतीअ ते आहियो। अल्लाह पाक हिकिड़ो आहे, उनखे न पुटु आहे न का धीअ, सभु संदसि मख़लूक ऐं बाना आहिनि। अॼुकल्ह बि जाहिल मुस्लमान बि चवनि था त बुज़ुर्ग ऐं वली ख़ुदा ताला जे दरगाह जा मुशीर ऐं वज़ीर ऐं मेंबर आहिनि, उनजे इख़्तियार में सभु कुझु आहे। जीअरे त ख़बर न आहे, पर वलियनि जे वफ़ात बाद संदन क़बरनि खे तपाए छॾियो अथऊं। उन ते 1000 क़िस्मनि जूं बिदअतूं शिरक ऐं कुफ़र जा कम कनि था, छो त उन्हनि जी बेअकुलनि जे ख़्याल में औलिया ख़ुदा ताला जे कारखाने जा मालिक आहिनि। बसि पोइ कंहिंखे औलाद न थियो त वियो जंहिंखे अखियुनि में दीद घटि त वरी उहो ॿिए कंहिं दरगाह ते वियो। इहे समूरा खज़ाना अल्लाह पाक वटि आहिनि। खोड़ नेक सालिह बाना थी गुज़रिया, उन्हनि खे पाण औलाद कोन हुई, पोयनि वरी हुन जाइ ते कुबरा ठाहे मज़ारूं ठाहे करे उन्हनि खां वरी उहे पाण औलाद घुरण वञनि था। इहा बेअक़ली आहे। अल्लाह पाक ई हर शइ ॾियण वारो आहे, क़ादिर मुतलक उहो आहे। समूरे शयुनि जा ख़ज़ाना उन वटि आहिनि।
अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमायो वलिल्लाहि ख़ज़ाइनुस समावाति वल अर्ज़। अल्लाह जे लाइ खज़ाना आहिनि जेके आसमान ऐं ज़मीन जा आहिनि। तंहिंजे करे अल्लाह पाक अकुल ॾिनो आहे, इंसान सम्झे, क़ुरान पाक पढ़े, इन जे मथां अमल करे त ही जहान बि भलो थी पवे, क़ब्र बि भली थी पवे, आख़िरत में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफ़ाअत जा हक़दार बणिजऊं। मुशरिक जी बख़्शिश आहे ई कोन जेको अल्लाह सां भाईवार करे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं अल्लाह पाक जे बराबरि को बि नाहे। मके शरीफ़ में मजूस क़ौम जा माण्हू चवंदा हुआ त ख़ुदा बि आहिनि, हिकिड़ो हरमन, ॿियो यज़दान। उन जे रद लाइ उहा आयत इरशाद फरमायल आहे त ख़ुदा जो मटो ऐं संदसि सानी कोन आहे। मतिलब त सूरत इख़लास में 4 आयतूं आहिनि, मगर सॼे दुनिया जे बातिल अक़ीदनि जे कंध भञण लाइ अणगस हथियार आहिनि। इख़लास ऐं तौहीद सेखारण लाइ कामिल उस्ताद आहिनि। सॼे क़ुरान जो मग़ज़ गोया किन 4 आयतुनि में भरियल आहे ऐं अल्लाह ताला जी हेकड़ाई बयान करण लाइ हिकु दिल पसंद वाइज़ आहे, जंहिंजे ॿुधण खां पोइ हर कंहिं अकुल वारे इंसान जे दिलि तां ज़ुल्मत ऐं शक जा पर्दा लही वञनि था। अफ़सोस त उन्हनि मुस्लमाननि जे हालत आहे जिन खे अहिड़ी तौहीद ऐं तफ़रीद जी सूरत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिली आहे, जंहिंजो अखर अखर सफ़ा बयान थो करे त अल्लाह हिकु आहे, इबादत उन जी करियो, मदद उन खां घुरो, ॿिया सभु मख़लूक आहिनि, मुहताज आहिनि। अहिड़ा चिटा ऐं रोशन दलील ॿुधी ॿुधी पोइ बि हू उन बेनियाज़ बादशाह खे छॾे ॿियनि जे दरनि ते धिका खाईंदा वतन। क़बर परस्ती, ताज़िया परस्ती, पीर परस्ती, कहिड़ी न मुसीबत जहिड़ियूं बिदतूं कढियूं अथनि जिन जे बयान करण खां बदन ॾकी वञे थो। ख़ुदा ताला असां मुस्लमाननि जे हाल ते रहम फरमाए ऐं असांखे तौहीद जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॼण त हिन सूरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जो तारुफ़ आहे ऐं इन्ना तइना कल कौसर सूरत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत जो बयानु आहे ऐं हिन उम्मत जे कामयाबी ऐं भलाईअ जे लाइ सूरत असर में जेके 4 उसूल बयान कया विया, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। अल्लाह पाक कसम खणो फरमायो, कसम आहे ज़माने जो, बेशक इंसान टोटरे ऐं खसारे में आहिनि, मगर उहे इंसान जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया, हिक ॿिए खे हक़ जी वसियत कयूं ऐं हिक ॿिए खे सब्र जी वसियत कयूं, जंहिंमें 4 सिफ़तूं आहिनि। अल्लाह पाक फरमायो इहे टोटरे ऐं खसारे खां बची वेंदा, न त समूरे जो समूरा इंसान टोटरे ऐं खसारे में आहिनि। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे इन क़ुरान पाक जे उसूल जे मुताबिक़ पूरी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहे जेके 4 अमल आहिनि, ईमान, अमल सालिह, हक़ जी वसियत ऐं सब्र, अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे नसीब करणु फरमाए। हीउ बरकत वारो महीनो मेराज जो महीनो आहे, तंहिंजे करे हिन जी काफ़ी फज़ीलत आहे। हिन में जेतिरो थी सघे अल्लाह जो ज़िक्र घणो कयूं, 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी कयूं, क़ुरान पाक जो दौर घणो कयूं, जेतिरो थी सघे त रोज़ा बि हिन महीने जे अंदरि रखजनि, छो त अल्लाह जो महीनो आहे, शहरुल्लाह, अल्लाह जो महीनो आहे। जेतिरो हिन जो एतिराम कबो, अल्लाह पाक उन शख़्स जी इज़त में इज़ाफ़ो करणु फरमाईंदो। निमाज़ जी पाबंदी, नंढा वॾा, मर्द पोड़ा, मर्द औरतूं, छो त हिन महीने जे मेराज वारी राति में अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तोहफ़े में इहा निमाज़ अता करणु फरमाई। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।